इमरान खान डीजल में धरते वठे असांजो सॼो मुल्क धरते थो सुम्मा सईदा सुम्मा अरजा इला समाइल अव्वल वसानिया वसालिसा वराबिया वलखामिसा वसादिसा वसाबिया इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलु अल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आल इब्राहीम बिटाई तो जे अवल ना वाला हजो छा सुभान अल्लाह पुलिस घुराया छा डाडिया कठा सुभान अल्लाह जी माना जाए सुभान अल्लाह जी माने अल्लाह पाक का छा खा खाइण खा पीण खा हलण खा सुम्हण खा ज़ाल खा औलाद खा बच्चन खा जमल असां चवंदा आहियूं न सुभान अल्लाह मलाइका अर्श ते रब ॾींदा मौला पाण गुनाहगार हा पर चवनि पिया त अल्लाह पाक आहे रब जो हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान चंगाई जो बदलो ते चंगाई है न रब तो जे चवनि था अल्लाह पाक आहे केॾा बि गुनाहगार आहिनि इन्हनि जा टोटल गुनाह माफ़ करे जन्नत जी लिस्ट में नालो लिखी जोर सां सैयद जे अवल ना वाला हजो अवल ना कलमे में पहलो नंबर आजान में पहलो नंबर तकबीर में पहलो नंबर नमाज में पहलो नंबर कब्र के पुछाने में पहलो नंबर बिटाई भी तो चाहिए तो अवल ना वाला हजो माता आयो ही बिटाई जे दरगाह तो आया राजा न था जो सुबह अवल ना वाला हजो ये मंज हंडा पाए पांग बीची में दो हदमर बख्शा कावड़ गुस्से फूड़ खा पहली जान बचा पर इश्क अरबिया जा मसा रखी नीह निभा मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंज रचा सैयद जो कामिल करबला करबला में आया नमाज में कामिल सखा में कामिल कब्र अली जी औलाद मोहम्मद जे दीन में कामिल डाडिया जो अली अलिया जो अली अलिया असा का नफरत न कर भलिया हेडे भी आए जर अली अलिया अल्लाहु अकबर कामिल करबला एकड़ा अथवा कामिल ॿिया अथवा आमिल आले शरीफ वारा कामिल अमरोज वारा कामिल बेर शरीफ वारा कामिल मखदूम साहब वारा कामिल बिटाई कामिल कलंदर कामिल सच्चल कामिल वो जो महबूब सुभानी पीरान पीर रब जो कामिल मानन के अल्लाह सा मिलाइंदा है तबलीग जमात वाला गश्त करे मैं तुम करे चाहे प्यारे दावत करी दी भाई मस्जिद में चली दीन की बात हो रही है दाम बिस्कुट उन्हनि जा खाओ चाहे उन्हनि जी पियो धांधली पियो उन्हनि तुम चलो हम आते हर राम जो छड़ी होरी पिरले हरो मस्जिद में नारे एकड़ा अथवा कामिला कामिल मानन के रब ॿिया है ना आमिला मजो शंकर मजो हैदराबाद फुटपाथ ते नालीअ जे मथा में जा हथ ॾेखार तुंहिंजी क़िस्मत में छा लिखियल आहे के पंहिंजो अकीदो जाना खाना सावर पिले पाण पिने पाण थुकने खांगारन में असा के किस्मत जी खबर न मुल्ले खया न मौलवी खया न साकिर खया न समार खया न चुप्पे खया न कुप्पे खे किस्मत जी खबर न रब खया जे कायनात के पैदा कया राजा न था जो सुबह जोर जा कुरान पढ़ा कुरान जादो जे सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा बरकत रे बहुत समीशे गगे बहुत समझ गए वड्डी खैरियत कई तो वड्डी वड्डी पंजाब दे दिल घाट मत हेडा चावर हेडा चप थे रख दुनो नी वठन वड्डी खैरियत सुबानिया 8-10 दे क्यों हाने भी आ ये तमा अकेलो खाई की सेटिंग के तो अल्लाह बरकत दे सभी साहब के बाब साहब के कुर्सी स्टेज सोफा सेट आलिमा शामियाना एको साउंड खैरियत ये करना जैसे खन कया खैरियत न कयो तेरे मुंह झलो मुला ऊपर नहीं खैरियत
असां जो खैरियत ये करिए तो समय वाला करिया सच जो सुबह चलो दोस्त सब चोंदा मैं आज पलाल ते मैं अंदारी अच्छा बोलो जाए भैया आए क्या है ये दवा असा तो चढ़िया तुम इम्तियाज भाई जो भी अच्छी मां हे चला ये साथी हिजाब था कर दिया था बेन जल सकता असुता कुर्सियों रखी इनकी मार्केट वधाई अने हो चलता क्या कुर्सियों दे हसा बाबा कुरान खातिर मिटे अल्लाह की उम्र अजा थोड़ा भी सही है सही ते सही है सही काशिफ है ओ काशिफ है माइक पे ना सही है जेको कुर्सी ता हेठ लई कुरान बुधंदो न उनके डबल सवाब मिलंदो माशाअल्लाह माशाअल्लाह जेको कुर्सी ता हेठ वाइज बुधंदो न उनके डबल सवाब ये भगवान इस कुर्सी छड़िया है आलम जो चयो ता पियो ना अल्लाह के वास्ते पियो बैठ जाए अल्लाह के लिए बैठ जाए माशाअल्लाह अल्लाह तक खल्क कितनी अल्लाह कितनी है मां जल्दी वाइस खत्म कदम छो त जुम्मे जी रात आ न मथा बियो भी को कमकार होजे ता मता के जो पानी जो वारो होजे पर मोजे वाइस में घणा छड़ा इंदा उनके मां पेके जनी नो माशाअल्लाह माशाअल्लाह अल्लाह बरकत करे नहीं रोकी उन में माशाअल्लाह अल्लाह कबूल कामिल करबला आया अजो अमीर वीही वीरन सामो आयाऊं थे तीर पर इया हुई तकदीर अली जे औलाद सैयद जे अली जे औलाद के जेके भाई ने घटे अली जे औलाद के जेके भाई ने घटे पाड़ू तिन पलीतन जो परवरदिगार पट खफो खफत लंकन काम की बिटाई जो जे हुआ हे कांदा हबीब असीम मोहम्मद जा यार बिटे मोहम्मद सा बदर में गद उहद में गद खंदक में गद हुनैन में गद गार में गद क़यामत ते मज़ार में मोहम्मद जे भाकुर में गद सुता पिया सहाबा जो आशिक भैया तबरत करे जा भैया नबी जो तो गद बिटाई जो तो गदा वाहे कांदा हबीब असीम मोहब्बत बिचा बंचार सिद्दीक सादिक सिद्क जो सरदारे सरदार उमर अदालत आगरो उस्मान इज्जत दा कादर पांजे कुदरत सा कया अली साहिब इकरार पर सुमरदी जिन सार हसन वीर हुसैन सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह शाह अब्दुल लतीफ बिजाई रहमतुल्लाह अलैह के दरगाह का तमाम लंबो चौड़ो सफर करे बाबू अब्दुल समी साहब की खुसूसी दावत थे बाबू अब समझ साहब की खुसूसी दावत थे साईं हाकिम अली कुबर साहब की मार्फत इम्तियाज धारे जो साहब की मार्फत इन दीन प्रोग्राम में शिरकत जो मौक़ो मिलो मरहूम रफ़ीक अहमद शेख जी को अल्लाह के प्यारो थियो उनके ईसाल सवाब जे लाइ खैरात फी सबीलिल्लाह जो इंतजाम भी कयो बाबा समी वारन अब समद वारन वरी उन खैरात जे मौके ते एको साउंड घुराए आलम घुराए नात खान घुराए पांजे बाबे जे कबर के जन्नत जो पाक बनाए ॾाढा तो जो सुभान अल्लाह मोहम्मद जा आशिक जोर सा जेको इन जलसे में ईंदो न चार शयूं तरफ़ इंटे जो इंटे ॾींदुसि घणियूं बाबा सभई नथा ॻाल्हायो घणियूं वॾा किताब चार वॾा नबी चार वॾा मलाइका चार वॾा रसूल चार कट खे पावा चार नबीअ जो न्याणियूं चार वज़ो में फर्ज़ चार मुहम्मद जा यार चार पाकिस्तान में सूबा चार चार कबेड़ा ई पार चार शयूं हिते मिलंदियूं घणियूं
अजी से पढ़ा नज़लत अलैहिम सकीना रखो जे जेको न जलसे में ईंदो न पहिरीं शइ दिल जो सुकून अता कंदो मांस दिल जो सुकून गाड़ी में न पैसे में न बंगले में न एसी में न दिल जो सुकून अल्लाह के कुरान में कुरान जादो जे अला बिज़िक्रिल्लाह खबरदार दिलन जो सुकून मोहम्मद जे कुरान में देखो दो खशयत अलैहिम रहमा जिस तई आवाज विंदो रहमत जा मींह वसन अल्लाह बरकत रे बहुत समय के अज लाउड भी एड़ा घुराया तई जो न तर मां कुताई भरी लाउड हुजे भी हो जे मुर्दे ते हलायो उठे न त चुरे जरूर जिस तई आवाज रहमत जा मींह वसन शेख पान ऑफिसर है डीआईजी देन जो माइटा बगल इनकी गिर जाती भले खजर में लाउड जिस तई आवाज रहमत जमीआ वसन नबी से मस्जिद में आया बस साहबी कुरान का पढ़ा हजरत उमर साहब भी सुनो सिद्दीक साहब सुनो कर दो यावा हो या सूरतिया मालिक बात करियो जमा जीवन के साथ सोनो सिद्दीक आस्ते पे पढ़े हजरत उमर से राजा पढ़न भाई कुरान पे हुजूर फरमा अबू बकर जी के उमर तो आस्ते तो पढ़े छो से या रसूल अल्लाह वइन तजहर बिल कौल फइन्नहु यालम सर व अखफा जरा पढ़ाई पढ़ा तो न ला डाडा भी ई हुआ का आस्ते दियो हुजूर फरमा उमर तू आस्ते तो डाडा तो पढ़े छो से या रसूल अल्लाह इन गालन के करे डाडा तो पढ़ा बा केड़ियों शैतान के भजाया पियो सुतलन के जागाया पियो डाडा न था जो सुना साहबा जो आश्क डाडा जो एक गोली दो शिकार पढ़ा कुरान थो पर बिन गालन जे करे ॾाढा तो पढ़ा शैतान के भजाया सुतलन के जगाया हुजूर फरमायो अल्लाह ताला इन्हीं के पांजी नियत मुताबिक सवाब अता जोरा सा तो द सवाब जो मदार नियत ते आ ताज नियत के ना मदूम तो बचे कुरान जो वाइजो आलिम इंदा नियत करे घरा नियत रब ताजा टोटल गुनाह माफ करो नियत भक्त जी कान कभी भक्त से गिरेबी में आया मैं जो वचन आयो नियत केड़ी हुंदी तव त छेणो भलो दी नियत केड़ी हुंदी खीर दींदी गणक जो कहीं लायो नियत केड़ी हुंदी तव पोह जाम थींदो पोह तो मुंह ही थींदो ना अन्न थींदो बच्चा खाईंदा मदद सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा जोर से हुजूर तो फरमाए नियतुल मोमिन खैरुम मिन अमल मोमिन जी नियत उन जे अमल का भी भली है मोमिन जी नियत उन जे अमल का छाजे करे जो अमल में खर्चा नियत में खर्च कर ता सब नियत जो हेला उम्र ते भी नास नियत कयो घणो खर्च थियो रुपयो दुकान जो पर भी दे ते तेल खप्यार ना पो अमल के खर्चा नियत के खर्चा बेचारी साधो चे कोड़े पढ़ी किताब तब हरफ मिले है को डाडा न था जो वली अंजा आश के डाडा जो अल्लाहु अकबर कहां तो वली के दरबार में बैठा शहीद मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह वली अंजा नौकर बेटाई जा नौकर कलंदर जा नौकर सच्चन जा नौकर पीरान पीर जा नौकर असा चौदा मन्यो सबनी के पूजो अल्लाह जोरा साहब बेटाई जो ते कोड़े पढ़ी किताब तब हरफ में है को जे नियत हुजे ने को त बिस्मिल्लाह बस
जॾहिं जलसे में ईंदो न चार शयूं पहिरियों दिल जो सुकून ॿियो जेसिताईं आवाज़ रहमत जामिया वसंदा टियों हफ़फ़तिल मलाइका हिन जलसे खे रब जे मलाइकनि जो कड़ो चौथी शइ अञा वॾी आहे सुभान अल्लाह जो त बोल असां बुलंद आवाज़ सां वज़करहुमुल्लाह फी मन इंदम जेको हिन जलसे में ईंदो न रब अर्श ते नालो वठी हुनखे यादि कंदुसि कंहिंखे इमरान यादि करे कंहिंखे सरदारी यादि करे कंहिंखे तुंहिंजा भाग भला जो रब तोखे अर्श ते नालो वठी यादि जेका मां आयत तव्हांजे साम्हूं सूरत पढ़ी आहे या नंढड़ी सूरत आहे इन सूरत जो नालो सूरत कौसर आहे इन में 3 आयतूं आहिनि पहिरीं आयत में आहे शान मोहम्मद इन्ना आतैनाकल कौसर इहो शान मोहम्मद आहे त रबीउल अव्वल जो महीनो अॼु त अब्दुल समी खीर में खंड विझी छॾी ॾाढा मथा जो सुभाणे मौला अब्दुल समीअ जे बाबे मरहूम जी पारत उन जी क़बर खे जन्नत जो राजा नथा चओ सुभान अल्लाह न कंदो मां 11 बजे ताईं बहस कंदुसि त शेख हुमयारीअ जा भला समय जो जाथे ॿियो जलसो हूंदो मुंहिंजी गाॾी तोखे मुलाक़ात छॾी छो त शेख यारीअ जा भला अथव संगत में शेखनि जो सभु में हूं कोई झंझट न अथव संगत में बाक़ी ज़िद की त चाहे जेको पथ में माण्हू मारी शेखनि जे तॾे खे मान जा भेटाईंदो जे तॾे वञे तिन जे जेके खिली खीका सिस्टम केॾो भलो कयो अथऊं स्टेज सोफा सेट कुर्सियूं शामियाना आलिम वरी भक्त बि अथव हींअर बि तो सुबुह बि ग्रेवीअ में खाई वञो जो मुंहिंजे तरफ़ां पैकेज आहे सुबुह बि आहे न बिल्कुलु भाई वॾा वास्ता तो मांगे तारीख़ न पियो ॾियां हिननि जा भिच शाम में माण्हू वेठा भिच शाम घर सुतो पियो में हिते माण्हू तारीख़ पिरियाले में पहुंचो जा इन्हनि जो पाणो जन्नत अथव दिल खुश करे छॾियो छा अञा खट ईंदी शेखनि जे तॾे खे मान ॾिया भेटाईंदो जे तॾे ई वञे तिन जे जेके खिली खीका पाए भाकुर भाई पियो जो वेझो विहार नकी तलब काम जी को पाणीअ फुको पिया सुभान अल्लाह के टेक साच राजा चोना था चो माशाअल्लाह हाणे त मां 3 बजे ते मां लखो हजार जो धक मां फुरियो पहिरी मार मूंखे कोन मूंखां फुर थी वई मोबाइल बि फुरे विया पैसा बि फुरे विया वाच बि फुरे विया 50 ॾींहं झल दम बि चली मेरे हाथ समझ में ना कुछ तो कदर करी राजा नता जो सुभान अल्लाह पैसा मुके दा मेरा न सड़ो ता राजा जोना दा जो सुभान अल्लाहु अकबर इन्ना आतैना कल कौसर शान मोहम्मद असा के जान मिली मिठे मोहम्मद के सदके माल मिलो मिठे मोहम्मद के सदके रमजान मिलो मिठे मोहम्मद के सदके कुरान मिलो मिठे मोहम्मद के सदके अब्दुल समीअ के दावत के अचण वाला असा के रब मिलो आ मोहम्मद के सदके राजा दा जो सुभान वरी प्रोग्राम भी रखियो तो रबीउल अव्वल में त शेखन खीर में खंड विझी छॾी राजा दा जो मिटाई तो चे बिना हुब्ब हबीब जे बंदगी बेकार या मिटाई कटड़ो ने मिसकाल दी में कटड़ो बिना हुब्ब हबीब जे मोहम्मद की मोहब्बत का सवा न नमाज न रोजा न हज न ज़कात खुदा जो कसम जन्नत मोहम्मद के कदम बिना हुब्ब हबीब जे बंदगी बेकार या करे खैरातों या करे हज हजार तैमा बेशुज बेजार जो इश्क नहीं अरब
हुजूर फरमामा पंहिंजी उम्मत छॾाई दस या रसूल अल्लाह केतरी उम्मत छॾाई नो अब्दु जो हिस्सो जो तो सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा जोर जा हुजूर का फरमा अला तरसा वाहिद मिन उम्मती फिन्नार मुझो हिकड़ो उम्मती जहन्नम में महाराजी न थींदुस सॼी उम्मत छॾाए जन्नत में वठी मोहम्मद पोरा जोर सा घबरायो असां मुड़स जे कुल हिते आयो मुल्ला जाते जाते दो लख में नी दो लख चाचन चढ़ायो आहे छो छितो छो रमजान असांखे ॾिनई कुरान असांखे ॾिनई शबे क़दर असांखे ॾिनई साहबा जहिड़ा इमाम असांखे ॾिनई अलीअ जहिड़ो रहबर असांखे ॾिनई पीरान पीर जहिड़ो मुर्शिद कामिल असांखे ॾिनई अञा कुरान में तो चए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन मां कलमे वारनि खे वॾो थोरो कयो आहे कलमे वारनि खे पढ़ो त सभई ला इलाहा जोर सां जलसो गूंजी वञे इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु रब तो चे तहां के वॾो थोरो आहे कहिड़ो तुझे जा कहिड़ो इस बास फीहिम रसूला रब तो चे पंहिंजो महबूब बि तव्हां खे ॾिनो हालांकि यार तिरियाले वारों के जेॾी पोइ न आहे यारनि ते त जहिड़ा थी ओ चितो खोले ते छोरा फ्री पिया होटल ते जगन जी सब रत में ॾाढा छा थियो मुंहिंजे महबूब खे ॾिठई छो ॾिठई सिना चपू त कोन आहे छा थो चए तव्हां ॾिसण बि नथा ॾियो मां तव्हांखे ॾेई छॾियो यार ॾाढा नथा जो सुबुह जोर सां मोहम्मद जा आशिक़ ॾाढा या रसूल अल्लाह केतिरी उम्मत छॾाईंदो हदीस जो पढ़ा पर फरमायो अला तरसा वाहिद मिन उम्मती फिन्नार मुझो हिकड़ो कलमे वारो जहन्नम में मां राज़ी न थींदुसि सॼी उम्मत छॾाए जन्नत में वठी मोहम्मद पोरा न घबरायो मुड़स जे फुल हिते आहियूं हे आसिफ साहब जो माण्हू आहे हे अदीब ख़याल जो माण्हू आहे हे साईं मुस्लिम शाह जो माण्हू आहे असां मोहम्मद जा माण्हू आहियूं तव्हां पिराले वारा पाण त चवंदा आहियो मच्छी कुॾंदी आहे मच्छी कुॾंदी आहे असां कलमो ई मिठे मोहम्मद जो पढ़ियो बेशक बेटा याद हो जाए समर जनीन आसान अरे हो तो हिमायती तैगो खणी शफात जो झंडो हथड़न में पुनर ईद पार पोथी दे रूह रिहान लहज़े मंझ लगी पहुंचे हुजूर जी हर अदा निराली पिराले वारा हर अदा तू भी मां के पेट में रहियो मां भी रहियो नबी सिंह रहा ये रात जो फर्क है असां मां जे पेट में आसे सर हेॾे पुछतूं सर हेॾे पुछतूं जहिड़ो क्रिकेट वीडियो खेले हराम जो माउ खे सुम्हणो ॾियो पर अम्मा जे फरमाए हुजूर मुंहिंजे पेट में आया ओगराई ॾियां त अतर जी ख़ुशबू पत्थर ते कदम रखां त पत्थर अटो पड़जे मां जबलनि में बकरियूं चारियां पत्थरनि मां आवाज़ पियो अचे बुशरा लकी या आमिना आमिना मुबारक तुंहिंजे पेट में अॻियनि जो सरदार पोयनि जो सरदार नूरनि जो सरदार आमिना इहो बच्चो ॼमई त नालो ई मोहम्मद रखी मौला पिराले वारा पुछंदा मोहम्मद जी माना जे मोहम्मद जी माना सिज तारीफ़ करे चंद तारीफ़ करे सितारा तारीफ़ करे फरिश तारीफ़ करे अर्श तारीफ़ करे मोहम्मद हुन खे चइबो जंहिंजी अर्श वारो रब पाण पियो तारीफ़ करे ॾाढा नथा जो सुबह ज़ोर सां हाणे लॉकडाउन खां पहिरियों हिकिड़ो ईसाई आयो ईसाई बिट साहब कंहिं स्कूल जे विज़िट ते लॉकडाउन तव्हां वटि बि थी या रुगो असांखे पिनण जहिड़ो मूंखां साहब पुछो लॉकडाउन जी माना छा आहे मुंहिंजो लॉकडाउन माना अॻियों बि बंदि त पोयूं लॉकडाउन में पुलिस एॾो कमायो जो एॾो मां जलसनि मां
राजधानी पुलिस आ दुकान अॻियां बंदि कयो पोयों भले हलायो पोयां कहिड़ो दुकान मां 5 रमज़ान ते तकीर थे जॾहिं छिती लॉकडाउन सही मुराद की छा आऊं पे गयो मरी मुझो जेतिरा मरंदा न ओतिरा कढंदा 5 पोरा मरंदा 50 छोरा कढंदा हे जेके घर वेहंदा थ्रेशर कोना अगले कोरोना चीटी पे मारा में नौकर दे गई खबरदार ईसाई आयो स्कूल जे विजिट थे होटल दुआ कयो त स्कूलन जी तालीम बयान थे न तालीम स्कूल 120 के नंढड़ा ॿार मास्क पाए अचे 8 कलाक ॿार नंढड़ो मास्क पाए अचे साहु बंद थे इहो टीबी जो मरीज़ ख़ुदा हो भाई स्कूलन वारनि खे त अहिड़ा टिप ॾियारिया अथऊं सेहण वारा 6 वारो 7 वारो 8 जे अठो पढ़ियो ई कोन इहो मास्टर ते त अठो अंगूठो पढ़ाई उनजी मां वञा पियो जलसे ते नंढड़ा छोकिरा स्कूल पिया मुंहिंजो वेहो गाॾीअ अॼु शहर अची वियो त शहर में अस्पताल ते बोर्ड लॻो पियो जानवरनि जी अस्पताल छा लिखियलु छोकिरा पिया पढ़नि जानवरनि जी इहे पटका ॿुधाईंदा पोइ न ईसाईअ खे मां चयो नबी साईं जो कलमो पढ़ चिन्ना मुंहिंजो पढ़ चिन्ना मुंहिंजो पढ़ पातरनि खां बची वेंदे चिन्ना मुझे भला नबी साईं जो नालो छा आहे जे मोहम्मद मुझे वरी ॿुधाओ जे मोहम्मद मुझे वरी टियों दफ़ो जो नबी साईं जो नालो वरिते न अखियुनि मां ॻोढ़ा वही रोई पियो क्रिश्चना ईसाईया वो जो मञेसि बि नथो रोए छो थो टिशू कढी ॻोढ़ा उघी रोई चे मौलाना तव्हांजे नबीअ जो नालो अहिड़ो आहे जो सॼण वटनि कभी चप चुमियूं ॼण जे दुश्मन वटनि कभी चप चुमियूं